अल्हम्दुलिल्लाह ॾींहं थधा आहिनि, पर साईं टे पहरी खां पोइ अहिड़ी हालत आहे मानीअ खे पकोड़नि खे चांवरनि खे ईअं था फ्री वेहूं बसि जहिड़ी तस्बीह पढ़णी हुई बसि आहे न दादा। वो मवाली वीचारे को रखियो हो रोज़ो, हुयो को हाड़ जो महीनो, तो अची हुनखे भंग जी बाड़ लगी अची तंग थियो, सिज अना थोरो लड़ियो ई कोन त कूंडो डंडो ठाहे तैयार करे सज ॾे वेठो निहारे। हाणे सिज त पंहिंजी मर्ज़ी सां वञे न बा। मवाली कावड़ में चयो अड़े टंगियल लह, सिज खे चवे वो टंगियल लह मारे विधो थी। हाणे पर सिज त पंहिंजी मर्ज़ी सां लहे न साईं। हाणे पंहिंजी मर्ज़ी सां लथो, तैयार लॻो ठो होॾां मुला खे अल्लाह अकबर खणंदे ई कूंडो खणी बूथ ते चढ़। इंतज़ार आहे न साईं। हालांकि एतिरी बुख उञ बि कान्हे, थधि लॻी पई आहे, पर वरी बि अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह असांजा मुस्लमान चाक चौबंद ख़ुशि चङा भला। अलाह शला हिदायत करे चओ आमीन। रखनि त रोज़ो कोन पर हयाउ बि कोन। ऐं वरी होटलनि वारनि खे त अलाह से इजाज़त ॾेई छॾिया, तव्हां परदो टंगियो, अंदरि अलाह आहे ई कोन, परदो हणी छॾियो। हुकूमत वरी छा थी चए, बाबा लेसन वठो। छा कयो? लेसन वठो, पोइ तव्हांखे हर शइ जाइज़ आहे। बाजा जेकॾहिं ते जुआ हले, बाबा हिनखे लेसन मिलियल आहे। जेकॾहिं मोहताज आहे कंहिंजा ते ढगनि जी गोए अचे, बाबा लेसन मिलियल आहे हिनखे। जे रमज़ान जी बेहरुमती रोज़ो पियो माण्हू अंदरि वेठा बेहर हयाई सां खाइनि, चए लेसन मिलियल आहे। लेसन त मिलंदो आहे न बाबा। वीचारे नवाज़ शरीफ़ खे सज़ा लॻी, कोरटे हाय कोरटे मिल्कियतूं ज़ब्त, वरी जो लेसन मिलियो त मुल्क सॼो इहो थो वञे पियो। लेसन आहे न साईं जंहिंखे मिले। हाणे दुआ कयो त परवेज़ खे बि लेसन मिले। ख़ुदा पाड़ पटे ज़ालिम जी। अहिड़ो निभागो पेर लॻो आहे निभागे जो, जीअं आयो आहे अॻे साल फुटनि जो अघु चट, हाणे वरी साल रहियो आहे त पाणी मुल्क मां चट। अलाह साईं शला इन खे बि को लेसन वठाएसि। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां।